मौजूद आहियूं सकण थाणे ॾियारो जिते सकंड अलायंस तरफ़ां सकण में बदामनी ख़िलाफ़ हिते एहतिजाजी धरणो हयो वियो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहो हुन बारे में छा था चवनि। वेठा आहियूं। असांजो जाइज़ मुतालबो इहो आहे त असांजे वेहण जो मक़सदु त सकरनि मां मुंशियात ऐं बदमनी खे ख़तमु कयो वञे। ताज़ो ॿ ॾींहं पहिरियां उनड़ बिरादरी खां रोक रक़म 6 लख रुपया ॾींहुं ॾिठे जो फुर कई वई आहे। उन सां गॾोगॾु 3 ॾींहं खां पोइ वरी कल्ह जमियत उलमा इस्लाम तल्क सकरनि जे जेको आहे कारकुन मौलाना गुलशे डंगरा जे घर जे ॿाहिरां जेका मोटरसाइकिल बीठी उहा बि चोरी थी वई आहे। यानी 2 ॾींहंनि में 2 वारदातूं थियूं आहिनि। पुलिस गहरी निंड में सुतल आहे। असां उनखे जगाइण जे लाइ अॼु हिते नारा हया आहिनि ऐं उन्हनि खे ॿुधायो आहे त जेकॾहिं तव्हां इन्हनि 2-3 ॾींहंनि जे अंदरि असांजा जाइज़ मुतालबा न मञा, असांजी जेको चोरी थियल मोटरसाइकिल वापसि न थी ऐं जेका उनड़ बिरादरी खां रोक रक़म फुर थी आहे उहा वापसि न थी, शहर मां जेको आहे बदामनी ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे मंशियात आहे 2100 Z21 जेके बि नशे वारियूं शयूं आहिनि इहे वापराइण ख़तमु न थियूं ऐं जेके कारोबार कनि पिया इन जो जंहिंमें पुलिस एहलकार बि मुलविस आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई न थी त असांजी तारीख़ जारी रहंदी। अॼु असां हिते बुख हड़ताल कैंप ई आहे। 2-3 ॾींहंनि खां पोइ असां जेको आहे शटर डाउन हड़ताल कंदासीं। उनखां अलावा जेको आहे मुज़ाहिरनि जी तहरीक हलाईंदासीं। आख़िर में असां जेको आहे नेशनल हाईवे बंदि कंदासीं। पर सकरनि में जेको आहे बदमनी ख़तमु थियण ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। जमियत उलमा इस्लाम भरपूर नमूने सां पहिरियां बि शिरकत कई आहे आल पार्टीज़ जे इन्हनि प्रोग्रामनि में। इंशा अल्लाह ताला प्रोग्रामनि में शिरकत कंदी रहंदी। अॼु सकरन थाणे जे अॻियां बदामनी ख़िलाफ़ ऐं सैकड़ों मोटरुनि जो फुरूं मीज़ान बैंक जे खां दोस्त अमान नाले उनड़ 6 लख रुपया गढाए ॻोठ ॾांहुं रवानगी कई त पीर ज़ाकिरी ते उते जेको सो 4 फोरू आया उन्हनि खां 6 लख रुपया फुरे विया। हीउ जेको मवाली SHO आयो आहे मिर्ज़ा अचणु शर्त ई सकरनि में बदामनी ऐं फुरूं वारदातूं वधी वियूं आहिनि। असां DIG इरफान बरोज खां घुर कयूं था त असांजे तालके सकरनि में का बि इंतिज़ाम जे तरफ़ां CCTV न आहे, कंहिं बि चौक ते न आहे। महिरबानी करे को आल SHO सकरनि में ऐं ईमानदार ऑफिसर आंदो वञे जीअं हितां जो सकरनि जो अवाम सुख जो साह खणे। सकरन थाणे ते इलामती बुख हड़ताल आहे जंहिंमें सभी सोशल वर्कर, सहाफ़ी ऐं क़ौम परस्त अॻुवान मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻुवान आहिनि, शहरी आहिनि, कारोबारी माण्हू सभु हिते सरापा एहतिजाज आहिनि। सभिनी जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त जेके मंशियात फ़िरोश जेके पुलिस जी वर्दी आड़ में मंशियात फ़िरोशनि जा साथारी आहिनि, मेन जेके मंशियात फ़िरोश आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे मंशियात बंदि कई वञे ऐं शहर में उनड़ बिरादरी खां जेका फुर थियल रक़म वापसि कराए मुख़्तलिफ़ मोटरसाइकिलूं आहिनि या जेके उबास छोकिरा आहिनि स्कूल जे टाइम ते नियाणियुनि खे तंग कंदा आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे। हीअ इंतिज़ाम खे असां वार्निंग ॾियूं था जेकॾहिं इहे मसइला इन्हनि ते को कंट्रोल कयो वियो ऐं उनखे हल न कयो वियो त हीअ तहरीक ज़ोर वठी सघे थी। माना एहतिजाज खां पोइ हड़ताल खां नेशनल हाईवे असांजे वेझो आहे उहो कुझु करे सघूं था। लोफरनि बदमाशनि सां यारी रखण जे बजाए सियासी कारकुननि जो एहतराम सिखणु घुरिजे। चोरियूं बदमनी तमामु सकण जे आसपास वधी वई आहे। शहर में ॾींहुं ॾिठे चोरियूं थियूं थियनि। उन्हनि खे गिरफ़्तार करण जे बजाए उन्हनि खां चोरियूं रिकवर करण जे बजाए सियासी कारकुननि जे घरनि ते राति जो आधी राति जो घर टिपी चादी वारी जी जो तक़तुस पामाल करे ऐं उहो उन करण लाइ तयारु आहिनि अगरि उनखे थोरो बि इशारो मिलो। पर चोरनि ऐं बदमाशनि खे सां हू यारी रखियो वेठा आहिनि। उन्हनि खां भतो वठूं था कनि, उन्हनि खां हिसो वठनि था। तंहिं करे आऊं उन्हनि खे इहे अपील कंदुसि भई पाण खे सुधारियो ऐं सियासी समाजी कारकुननि जी इज़त करणु सिखो। चोरनि ऐं बदमाशनि ते एक्शन खणो। सकरण में जेका वधंदड़ बदामनी आहे, सकरण में जेके मोटरसाइकिलनि जूं चोरियुनि में जेको इज़ाफ़ो थियो आहे या वापारी तबिके खां फुरनि जो आज़ार आहे, उन सिलसिले में अॼु सकरण जा शहरी सकरण थाणे अॻियां धरणो हणी वेठल आहिनि ऐं मुतालबा खणी वेठल आहिनि त महिरबानी करे सकरण जो दर्दमान थियो ऐं सकरण जो जेको SHO साहिबु आहे उन हवाले सां उन जी कारकर्दगी निल ऐं ज़ीरो रही आहे। 3-4 महीननि दौरान का बि उन जी का बि कारकर्दगी दुरुस्त न आहे। असीं IG सिंध खां मुतालबो था कयूं त फिल फॉर
सकण जे SHO खे फौरी तौर हटाए ऐं भलो को ऑफिसर हिते मुक़ररु कयो जीअं सकण जे शहरनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करे सघे। हितां जी जीअं ॻाल्हियूं ॿुधियूं सकण अलायंस वारनि जूं ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, इन्हनि जो इहो चवणु आहे त सकण में बदअमनी कुझु टाइम खां वधी वई आहे, जंहिंमें मोटरसाइकिल चोरियूं मंशियात पुलिस पाण पई वापराए ऐं हिननि जो इहो चवणु हो त असांखे SHO करप्ट SHO न खपे, इहो SHO हटाए करे पोइ ईमानदार SHO हिते मुक़ररु कयो वञे। कैमरामैन असगर चवां सां गॾु सोहेल चांडियो, जेकब न्यूज़ सकरण।